सिंध सूबे जे आरो प्लांट जे मुलाज़िमनि खे 9 महीननि खां पघारूं बंद। तफ़सील मूजिब सिंध सूबे जे आरो प्लांट जे मुलाज़िमनि खे 9 महीननि खां पघारूं न मिलण करे मुलाज़िम फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पाक ओसिस कंपनी जो ठेकेदार जेको अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जो भाणेजो अरशद गिलानी आहे, सिंध हुकूमत जी दावाऊं कूड़ ते मबनी त असां सिंध खे साफ़ पाणी, सिहत ऐं तालीम जूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। हिननि मुलाज़िमनि खे 9 महीननि खां पघारूं न मिलियूं आहिनि। इन्हनि जे घरनि जो छा हाल हूंदो? हिन ईद ते हुननि खे पघार न ॾिनी वई ऐं 9 महीननि खां पघारूं पिणु बंदि आहिनि। आरो प्लांट जे मुलाज़िमनि एहतिजाज कयो ऐं पुछाणो कयो त इहो इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी नाहे। साहिब इक़्तिदार वारनि खां असां पुछूं था त कॾहिं हिननि मुलाज़िमनि सां इंसाफ़ थींदो? वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, वफ़ाक़ी हुकूमत, सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे अॻियां सिर्फ़ु इहो चवणु था चाहियूं त ख़लीफ़ा राशिद हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो त जेकॾहिं मुंहिंजी रियासत में को कुतो बुख जे वॻे मरी वञे त रोज़े क़यामत मूंखां पुछाणो कयो वेंदो। पाकिस्तान बि इस्लामी रियासत आहे। इन में ईद जी ख़ुशियूं मल्हाइण लाइ बि असांखे पघारूं न ॾिनियूं वयूं आहिनि। असां मुतालबो कयूं था त असांखे 9 महीननि जूं पघारूं ॾिनियूं वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। किरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।